जय सखी बाबा जय सखी साधु नाम उदाहरण तिलंग महला चौथा घर दूजा एक ओंकार सतगुर प्रसाद। चौथी पातशाह गुरु रामदास पातशाह जिन्हें गोल्डन टेम्पल हरमंदर साहब छा हरमंदर साहब वो जो तिलक ॾींदा शर्मा जी शुक्ला जी तो आयो गीता जयंती का हुई वो पुस्तक ॾिने भेट में मां जो पोयों खर ॾिठो गीता जो त लिखियलु हो जंहिंखे यादि करण सां गीता खां अलॻि एक्स्ट्रा अखर हो पॉइंट्स हो जंहिंजे यादि करण सां तव्हांजा पाप नाश थियनि उनजो नालो हरि आहे त हरमंदर साहब हा सब आए हुक्म खसमाहु। सब आए हुक्म बस हिते बीहो न जी सब आए हुक्म जेके बि आया आहिनि सभु हुकुम सां आया आहिनि सम्झासीं आंगुर न खणो हे छो हे छो हे छो सभु जे हुकुम सां आया आहिनि हे परमात्मा जो नाटक आहे न उहो डायरेक्टर ॼाणे थो न छा थो लीला हलाए मां मुंड नंढे खे चवंदो हुउमि इहो हिन संसार रूपी सिनेमा हॉल में वक़्तु रूपी पर्दे ते जेका सीन जंहिं महिल अचण या ईंदी तूं रोए चाहे खेले न त कंहिंजी माउ आहे न दुश्मन आहे न सॼण आहे हे भेण हिनखे मारे थो पियो न बैक साइड पंहिंजी हलाए रहियो आहे बसि तो साखी थी ॾिस संत चवंदा साखी थी ॾिसो बसि जो हो है देखते चलो असांखे बि न करो क्यों क्यों न करो बसि सभु आहे हुकुम ठीकु आहे हाणे सभु अची विया सभु आहे हुकुम जेके आया आहिनि सभु हुकुम सां आया आहिनि ऐं मथे खसमाहु हुकुम सब वर्तनी जेका वर्तन थिए थी हर हिक जी वर्तन चोर जी चोर सां डाकू जी डाकू सां संत जे संत सां इहा सभु हुकुम सां वर्तन थी रही आहे थोरो पढ़ण जो तरीक़ो आहे बसि सभु आहे हुकुम खशमा माना मालिक हुकुम सभु वर्तनी उन मालिक जे हुकुम सां सभु वर्ती रहियो आहे पतो बि नथो हले हुकुम कसो आहे हद थी वई हा सच साहिब साचा खेल सच परमात्मा सच आहे उहो साहिब आहे उनजो खेल बि सचो आहे सचे तेरे खंड सच्चे तेरे खंड सचे ब्रह्मंड सच्चे तेरे लोह सचे आकार सचे तेरे करने सरल विचार सच्चा तेरा अमर सच्चा जीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चे तुदा खाए लख करोड़ सच्चे सवतान सच्चे समझोर सच्ची तेरी सफत सच्ची साला सच्ची तेरी कुदरत सच्चे बादशाह नानक सचो ध्यान सचो जो मर जमे से कच न कच नानक सचो ध्यान सचो जो मर जमे से कच न कच आप सत्य किया सब सत्य छो जो तिस प्रभु ते सगली उत्पत तस भावे ता करे विस्तार तस भावे ता एक अंकार छो भाई सुखमनी आ रहियो अनक कला लखी न जाए मुफ्त पढ़ दियो न रोज सुखमनी सेकड़े सुखमनी थींदी साल में श्री राम माता हा सच साहिब साचा खेल सच साहिब उनजो खेल भी सचो आहे सच साहिब साचा खेल हा
सभ हर धनी हर ॻाल्हि जो मालिक आहे। धनी माना हर ॻाल्हि जो सेठ आहे, हर वस्तु हुन वटि जमा आहे, बसि हर धनी। हा सालाह्यो सच सब बसि जेका जी सिफ़त आहे उहा बि सची आहे, साला सिफ़त। हा ऊपर हर धनी हा सालाह्यो सच सब साला ऊपर सच सभु सच जेके सालाना। हा सभु सच ई सच। हा जिस नाहि कोई शरीक किस लेखे हों गनी कंहिंखे मां गणिया मुंहिंजो कोई ला शरीक आहे, हूला हिन कला में चयो अथई हज़ारे हलिया विया छॾे शान शाही हू खे न कंहिंजी वॾाई। केतिरा भेरा मां सम्झी कोन हुउमि, पोइ चयो साईं उहा त माना अलाह, अलाह खे कंहिंजी वॾाई न वणी आहे, न वणी उहा त हू खे कंहिंजी वॾाई। हज़ारे हलिया विया हज़ारे हलिया काॾे विया दारा, काॾे विया सिकंदर, मुंहिंजी कबर में पिया पिछाड़े खाक थी विया। हो त हिते ला शरीक वादहू ख़ुदा जेको आहे ला शरीक आहे, इंसान शरकत न कंदी आहे। हा पौण पाणी कंहिंखे मां गणिया जंहिंजी शरकत में। हा पौण पाणी धरती आकाश घर मंदर हर बनी सभु परमात्मा ठाहियो आहे। हा चओ धरती। हा पौण पाणी पौण बसि हिकिड़ो कखर, जी, पौण। पौण हवा पाणी। हा धरती धरती आकाश आकाश। घर मंदर धरती माना घर मंदर, धरती ते बंदो आहे न, घर मंदर हर हर बनी। बनी हा विच विच वरतै नानक आप इन जे अंदरि पाण वेठो आहे, हवा में पाणी में बाहि में घर मंदर में धरती में सभु पाण वेठो आहे। विच वरते नानक आप। हा झूठ कहो क्या गनी ये झूठ का थिया, इहो सच ई सच आहे। छा मां झूठ ॻणियां त हे आहे न, हे पंहिंजे लॻे पाण न आहे, कोई अंदरि वेठो आहे, पंहिंजे लॻे पाण जा वञे छो हलियो आहे। मामा कूड़ी थी पई न, तोखे कोई हलाए थो बाबा, तूं नथो हले, तोखे कोई हलाए थो न। कीअं भाई बाक़ी तो छा खणी वेंदासीं, इहो ई त आम मिटिजे न। मां कयां थो न हो करे थो, हुन कमायो मां कमायो न बाबा, साईं हुनखे हे ॾिनो, वरी विसारे न जो साईं मूंखे हे ॾिनो आहे, ईअं ॿी तरह साईं हिनखे हे बख़्शो आहे, साईं असांखे साईं हे ॾिनो आहे, मिड़ई सुख वठिणो आहे, पंहिंजो आहे सभु। श्री राम वाह वाह वाह। ॿियो छा करिणो आहे ईश्वर जे लाइ। मन तन वाणी श्वास प्रभु जा सभु कुझु उॾी ॾिनो आहे, छड़ो सही इस्तेमालु करिणो बसि, सभिनी जो सम्झी करे। हा विच वरतै नानक आप झूठ कहो क्या गनी। एतिरो मां चवंदो आहियां न भई असांखे काॾे वञिणो आहे, पंहिंजे टाइम सां पहुचूं, गाॾी छुटिजी वई इहो तुंहिंजो कसूरु आहे, बसि तूं चढ़ी पोइ जंहिं महिल पुगे, चाहे 5 कलाक अॻे या लेट, तुंहिंजे मथां कोई मयार कान्हे न। न को कंहिंखे टाइम जो त हिन महिल पहुचंदुमि न बाबा, हुन स्टेशन वारे खां पुछ कंहिं महिल गाॾी पुॼंदी, मां कीअं चवंदुमि कंहिं महिल गाॾी पुॼंदी, मां त गॾु वेठा हूंदा न, हाणे अकेला वेंदा हुआ सभु गॾु वेंदा हुआसीं त जंहिं महिल बि ग़लति ॿोलींदा, ग़लति न। हुनखे चयो इहो छो त असांखे छो थो पुछे मोबाइल वारा, गाॾी कंहिं महिल पुॼंदी, हुनखे चयो न बाबा स्टेशन वारे खां पुछे कंहिं महिल गाॾी पुॼंदी, न जवाबु नथो मिले। 5 मिंट में पुॼूं था, हीअं पुॼूं था, हीअं पुॼूं था, सॼो झूठ थी वेंदो न। झूठ न ॿोलियो न, मिथ्या न ॿोलियो न, मिथ्या न ॿोलियो, सॼो मिथ्या 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 मिथ्या। 5 मिंट में मुंहिंजी लाइ कोई फ़ोन कंदो, असांजे 5 हाणे सबबु ॿुधायो हुनखे,
देरि छो मां हाज़ुर आहियां, हीअ स्थिति आहे, हिन स्थिति आहे, हीअ स्थिति आहे, हुनखे स्थिति ॿुधाए, हिनजे मग़ज़ में अचे न। अलाए छो 5 मिंट अॼु ज़माने बाज़ी आहे, पूरी थी वई आहे, 10 मिंट तरसो, 5 मिंट तरसो, हे तरसो, झूठ न ॿोलियो न, सबबु ॼाणायो। हिन सबबु करे हे थिए, बसि पोइ तव्हां सां फ़ोन ॻाल्हायूं था। सम्झ में अचे थो? जी बाबा। हल्कियूं ॻाल्हियूं न आहिनि, सॼो कूड़ ई कूड़ थी वियो आहे। जॾहिं पहिरियां मोबाइल निकिता, गोमती में असां आयासीं भई दिल्ली खां लखनऊ पहुचण वारासीं, कंहिंखे मोबाइल हुयो, आम मोबाइल न हुयो। अरे 10 भेरा घर फोन, 5 मिंट पुॼा थो, अरे भेरा गाॾी स्टेशन ते पहुची वई न, 5 मिंट पुॼा थो, 5 मिंट पुॼा थो, केॾो झूठ थो ॿोलींदो वञे। उहे भेरा बेवकूफ़ वारा पुछनि था, इहे छा था कनि पिया, न सम्झ में आयो, तकलीफ़ हुजे भई। ईअं न हुजे त साहब ने सुखमनी में चवणो न पिया, मिथिया नाहे रसना परस, रसना खे अजायो न ॻाल्हायो, झूठ न ॻाल्हायो, अजायो न ॻाल्हायो। मन में प्रीत निरंजन दरस, परतरे रूप न पेखो नेत्र, साधकी टहल संत संगेत, कर्ण सुने कहूँ की नंदा, सब ते जाने आपस को मंदा, गुर प्रसाद बिखिया पर हरे, मन की वासना मन ते टरे, इंद्रिय जुत पंच दोख ते रहत, नानक कोट बधे को ऐसा बरस। संगत बोलना सतनाम श्री। हाँ बस हो जाए। विच वरतै नानक आप, झूठ कहो क्या गनी, साहिब की जय।